अस्सलाम वालेकुम दोस्तों ये उस्ताद जलाल चंद जा चाहींदड़ आहिनि जेके सऊदी अरब में रहनि था। हाणे अॼु हू पंहिंजो शौक़ु पूरो करण जे लाइ उस्ताद जलाल चंद जो कलाम हलाई करे डांस कनि पिया ऐं ख़ुशि थियनि पिया, ॾाढा ख़ुशि थियनि पिया, तमामु घणा। बस ये उस्ताद जलाल चंद जी चाहत ऐं मोहबत आहे जेका हिननि खे नाच कराए पई ऐं परदेस में रही करे बि उस्ताद जलाल चंद खे विसारनि नथा। इहा उस्ताद जलाल चंद सां सची मोहबत आहे, हिननि जी चाहत आहे। वरी हथ नहीं दई रे असा जड़ा मानू वरी हथ नहीं दई हिता वञ न मुझा सुना ॾाढो ॾुखियो थी हिता वञ। दोस्तों उस्ताद जलाल चंद जेको तमामु मुल्क मशहूरु हो। ये दोस्त सभु जेके शरीक थिया इहे सभु सऊदी अरब जा दोस्त आहिनि। ये जेके सऊदी अरब में और नौकरियूं कनि था, के रोज़गार कनि था, के मज़ूरियूं कनि था। हाणे हिननि खे काफ़ी साल थी विया सऊदी अरब में, पोइ हिननि वटि पैसो बची वियो, हिननि वीवो गाॾी, रिवो गाॾी, हे लैंड क्रूज़र गाॾियूं इहे वठी छॾियूं। पोइ हाणे इहे बिहारे करे पोइ डांस पिया कनि। हाणे हिननि खे सिंध जी यादि पई अचे। जॾहिं सिंध जी यादि ईंदी आहे त पोइ उस्ताद जलाल चंद जी यादि ईंदी आहे। हाणे उस्ताद जलाल चंद जेको आहे एॾो जग मशहूरु फ़नकार जेको सिंधियुनि जे दिलि में माना घर कयो बीठो आहे। सिंध हुजे या बहराड़ी हुजे या हिंद हुजे या सऊदी हुजे या दुबई हुजे, अरब इमारात हुजनि, बसि जलाल खे माण्हू ॿुधनि था शौक़ सां, चाहत सां। हाणे ॾिसो कीअं डांस था कनि, कीअं नाच था कनि, कीअं पंहिंजी दिलि विंदराइनि पिया। बसि उस्ताद जलाल चंद जे कलाम ते बसि नाच था कनि, बसि मस्तु थी विया आहिनि। हाणे उस्ताद जलाल चंद जो कलाम ई अहिड़ा चवंदो हो जो माण्हू मस्तु थी वेंदो ऐं जेको न नचण वारो हूंदो उहो बि नचंदो। छो जो उस्ताद जलाल चंद में जेको आवाज़ हो हुन में वॾी कशिश हुई, वॾी छिक हुई ऐं माण्हुनि खे झूमण ते जेको आहे मजबूर करे छॾींदी हुई। हाणे ही सिंधी डांस कनि था, सिंधी टेबलो कनि था। हाणे हिननि जा जेके अरब जेके दोस्त आहिनि उहे ॾिसनि पिया। हाणे उहे ॾिसनि पिया के वरी उन्हनि जे वीडियो ठाहिनि पिया, ख़ुशि थियनि पिया। उहे बि अरब ॾिसनि पिया त कहिड़ो डांस था कनि। हाणे उन्हनि खे हिननि ॿुधायो त बाबा इहो असांजो सिंधी डांस आहे ऐं हीउ जेको असां कलाम हलायूं पिया गाॾियुनि ते, रिवो गाॾी आहे, वीवो गाॾी आहे, सम्झी थो, हीअ वीगो आहिनि। पोइ इन्हनि ते इहो जेको कलाम हले पियो इहो उस्ताद जलाल चंद जो आहे। वॾे इको साउंड में हलाइनि था। हीअ नौजवान जेके ॾिसो था डांस कीअं था कनि, इहे सभु उस्ताद जलाल चंद जी मोहबत में डांस पिया कनि। हाणे हिन खे का ज़रूरत न आहे। हाणे अरब में वेठा हिन वटि पैसे जी परवाह ई कोन्हे, वॾो पैसो कमाइनि था ऐं वॾो हिन वटि पैसो आहे। बसि इहो उस्ताद जलाल चंद जी चाहत, मोहबत ऐं हुनजी उल्फत में जेको आहे हीअ पंहिंजो डांस था कनि ऐं पंहिंजो दिलि विंदराइनि था। ऐं उस्ताद जलाल चंद जेको आहे पंहिंजी ज़िंदगी में कई महफ़िलूं कयूं। सऊदी में बि वियो, उते बि महफ़िलूं कयईं ऐं जेको आहे दुबई में बि वेंदो, उते अरब इमारात में उते बि महफ़िलूं कयईं। पोइ कई और अरब मुल्कनि में माना उस्ताद जलाल चंद वेंदो, उते महफ़िलूं कंदो ऐं उस्ताद जलाल चंद खे बाक़ाइदे नाले सां उते माना उनजी सुञाणप हूंदी। उनखे सुञाणींदा त बाबा ही सिंध जो जेको आहे वॾे में वॾो फ़नकार आहे, मायानाज़ फ़नकार आहे ऐं जग मशहूरु फ़नकार आहे। सिंध जो बबर शेर आहे ऐं बेताज बादशाह आहे, यख़्तारे चपड़ी जो जेको बादशाह आहे। ऐं हिन जे फ़न खे अरब जेको आहे हाणे हुनखे भले सम्झ में अचे न अचे, पर जेको धुन जेका ॿुधंदो न, बसि धुन ते ऐं ॻाइण ते हुनजे अंदाज़ ते बसि मस्तु थी वेंदा ऐं मस्ती में पिया बसि नचंदा हुआ। ऐं अरब बि पंहिंजे जेको आहे घरनि में उस्ताद जलाल चंद जूं खोड़ सारियूं कैसेटूं रखी वेठा हूंदा। अरबनि खे हाणे इहे सिंधी माण्हू पहिरियां ॿुधाईंदा त बाबा हीअ ॾिसो, हीअ ॿुधी ॾिसो उस्ताद जलाल चंद जी कैसेट आहे। पोइ जॾहिं अरब हिकु दफ़ो ॿुधंदा त बसि हू चवंदा त यार इहो फ़नकार सिंध में जेको आहे उहो आहे जलाल चंद। बसि हुन खां पोइ दंग आहे।
हाणे जेको उस्ताद जलाल चांडियो जॾहिं आशिकी माशूकी वारियूं ॻाल्हियूं करे ऐं जॾहिं लाॾा चवे त लाॾनि सां माना माण्हू झूमण ते मजबूर थींदा। छो उस्ताद जलाल चांडियो जा लाॾा जेके हुआ जग मशहूर हुआ। हर शादी अहिड़ी का शादी न हूंदी जेका उस्ताद जलाल चांडियो जो लाॾो न हलाइनि। हाणे हीअ बि जेको आहे लाॾो आहे त असीं हलिया वेंदासीं अॼु या सुभाणे, इहो उस्ताद जलाल चांडियो जो लाॾो आहे, शादी जो लाॾो। हाणे हीअ दोस्त जेके आहिनि इहे लाॾे ते नाच कनि पिया, ॿुॾनि पिया ऐं सिंधी सकाफ़त खे जेको आहे उजागर कनि पिया। उस्ताद जलाल चांडियो जेको आहे सिंध जी सकाफ़त खे पूरी दुनिया में रोशनास करायो ऐं पूरी दुनिया खे उस्ताद जलाल चांडियो ॾसियो त बाबा हीअ सिंध जी सकाफ़त आहे। ऐं उस्ताद जलाल चांडियो जी इहा ख़ूबी हुई जो मथे ते सिंधी टोपी पाए करे पंहिंजी सिंधी सकाफ़त खे माना हर जाइ ते उजागर कंदो। ऐं माण्हू जिते बि उस्ताद जलाल चांडियो खे ॾिसंदा त चवंदा त वाक़ई इहो उस्ताद जलाल चांडियो जेको पाण फ़नकार न आहे पर उस्ताद जलाल चांडियो सिंध आहे। हाणे ई ॻाए वॼाए करे हाणे ई वापसि वञनि पिया।